अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामू ऐं शाइरी। एंथोपोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध। छापो पहिरियों 2012 ईस्वी। किस्त छहीं। तनवीर अब्बासी शख्सियत ऐं फ़न। तनवीर अब्बासी ऐं वर्ड्सवर्थ डॉक्टर अलहदाद बोयो। किस्त छहीं। तनवीर अब्बासीअ जे शाइरीअ जो गच सारो शहर अहिड़ो आहे जो ज़ुबान, रवानी, जमालियाती ऐं फितरी मुशाहिदे जे ख़्याल खां जदीद दौर जे ॿियनि सिंधीअ जे शाइरनि खां निरालो आहे। तनवीर जे अहिड़े शहर जूं चंद ख़ुसूसियतूं हीअ आहिनि। नंबर 1, तनवीर फितरत या माहौल जो मुतालियो फितरत जहिड़ीअ ई साफ़ ऐं शफ़ाफ़ दिलि सां थो करे। उन करे हिन जो मुशाहिदो पाक ऐं ख़ालिस जज़्बात सां भरपूर आहे। पाण चवे थो, शाइर जी दिलि साफ़ सदा हीरे खे कीअं लॻंदी कट। नंबर 2, तनवीर सिंध जे समाजी ऐं अवामी ज़िंदगीअ जो शाइर आहे। उन करे हिन जा शेर अवामी ज़िंदगीअ जे झलकियुनि जा हामिल आहिनि। नंबर 3, अवामी ज़िंदगीअ खे पेश करण लाइ हिन जा ॿोल इस्तेमालु कई आहे। साब अवामी सिंधी आहे। नंबर 4, फितरत जे हिन मुशाहिदे मां हिन ख़ुदि इंसान खे जुदा करे ॿाहिरि रखियो आहे, पर इंसान खे फितरत जो हसीन तरीन मज़हर करे वरितो आहे। उन करे सिंधी अदब में इख़्तिसार सां सिखण वारे खे उहे लफ़्ज़ ज़रूरु लिखणा पवंदा त तनवीर माण्हुनि जो शाइर आहे। अयाज़ उन्हनि माण्हुनि जी ज़मीन जो ऐं न्याज़ उन ज़मीन जी तारीख़ ऐं सकाफ़त जो। तनवीर जे अहिड़े शहर जे मुताले करण मां ईअं मालूम पियो थिए त तनवीर बुनियादी तौर ते हिन बाब में वर्ड्सवर्थ खां मुतासिर थियो आहे। थी सघे त को साहिब चवे त तनवीर जो वर्ड्सवर्थ सां कुल्हो हणणु महज़ हिकु इतफ़ाक़ आहे। अर्ज़ु आहे त उहो हिकु अजीब इतफ़ाक़ बि थी थो सघे, पर हिते इतफ़ाक़ त थी सघियो आहे। मूं वटि हीअ ॻाल्हि साबित करण लाइ 2 दलील बि मौजूदु आहिनि। नंबर 1, तनवीर वर्ड्सवर्थ जे गीतनि जे मजमूए सुरीला गीत लैरिकल बैलाड्स जे मुहाग जो तर्जुमो कयो आहे। नंबर 2, तनवीर जे अवाइली शाइरी बि वर्ड्सवर्थ जे गीतनि सां शुरू थी आहे। ॾिसजे रॻूं थियूं रबाब। हिते हीअ ॻाल्हि लिखण में मुनासिब थींदी त तनवीर जो आगाटो शहर ग़ज़लनि में आहे, पर उहो हिन या त ख़ुदि नास करे छॾियो आहे या छपाइण जहिड़ो सम्झियो ई न आहे। संदसि शहर जे इंतिख़ाब जेको छपियो आहे उन जी तरतीब लाइ ज़िम्मेवार ग़ुलाम रब्बानी आहे। असीं जॾहिं तनवीर जे छपियल कलाम याने रॻूं थियूं रबाब वटां शुरू था करियूं त ॾिसण में थो अचे ॼण वर्ड्सवर्थ वेठो सिंधीअ में ॻाए। उन करे हिन मज़मून में मूं वर्ड्सवर्थ जे मुतलिक़ बि चंद ॻाल्हियूं ॾेखारणु ज़रूरी सम्झो आहे त जीअं तनवीर जो अभ्यास बहितर तरीक़े सां थी सघे। हिननि गीतनि या नज़मनि में जा ज़ुबान लिखी वई आहे उहा अहिड़ी आहे जहिड़ी ज़ुबान जी वकालत वर्ड्सवर्थ पंहिंजे उन महाग में कई आहे जंहिंजो तनवीर तर्जुमो कयो आहे। तनवीर हिकु फुरियल या कन्वर्ट आहे। जीअं तनवीर हिकु फिरियल या कन्वर्ट आहे, जीअं हिन पाण संगत हिकु तहरीक जे पैगाम में ॼाणायो आहे त हू अॻीअ शाइरीअ खां बेज़ार थी नए मोड़ ॾांहुं मुड़ियो आहे। कहिड़ो अजब आहे जो जन ॻाल्हियुनि खेसि रवायती शाइरीअ जे दस्तूर छॾायो आहे, उन्हनि मां हिकु वर्ड्सवर्थ जो मुतालियो बि हुजे। हाणे अचूं था वर्ड्सवर्थ जे शाइरीअ में ॿोलीअ ते सुरीला गीत लैरिकल बैलाड्स लिखण सां वर्ड्सवर्थ जो मतिलबु आहे त जो कुझु बि आम ऐं अखियुनि आॾो आहे उनखे शाइराणो रूप ॾेई टू मेक द फैमिलियर पोएटिक। पर उन जे ख़िलाफ़ु हिन जे दोस्त साथी ऐं अज़ीम शाइर कोलरिज जो ख़्यालु हो त जेको आम ऐं अखियुनि आॾो नाहे या जेकी ख़याली या एब्स्ट्रैक्ट आहे उनखे आम कजे। वर्ड्सवर्थ पंहिंजे हिन नज़रिए जी हिमायत सभ खां अॻु में शाइराननि अरूज़ी लफ़्ज़नि पोएटिक डिक्शन जे मुताबिक़त सां कई आहे ऐं ख़ासि तौर ते मिल्टन ऐं जॉनसन जी ज़ुबानी जहिड़ी ज़ुबान या ग्रैंड स्टाइल ते वार कया अथसि। जीअं हिन पाण चयो आहे, हिन पंहिंजी शाइरीअ जा मौज़ू इंसान ऐं फितरत जे आम वाक़ियात मां वरिता आहिनि। अहिड़ी हालत में उहो ज़रूरी हो
त अहिड़नि वाक्यनि खे सम्झाइण ऐं असराए ते बनाइण लाइ ज़ुबान बि उहा लिखिजे जा आम ज़िंदगी ऐं आम माण्हुनि जे वातां ॻाल्हाई वेंदी हुजे। कनि माण्हू शायदि ईअं सम्झियो हुजे त वर्ड्सवर्थ में शाइराणो तख़युल इमेजिनेशन कोलरिज खां घटि हो। उन करे जॾहिं हू कोलरिज सां गॾु लिखणु लॻो त हिन जी बुलंदीअ खे ॾिसी फिको थियो ऐं पोइ हू कोलरिज वारो रस्तो ई छॾे हटी बीह रहियो। वरी कनि शायदि ईअं सम्झो हुजे त वर्ड्सवर्थ पंहिंजी ज़िंदगीअ जो ॻच हिसो सैर सफ़र ऐं फितरत जे मनाज़र ॾिसण में गुज़ारियो। उन करे उन जी ज़ुबान उन सुधरियल ऐं शाइराणी ज़ुबान जहिड़ी थी न सघी जा उन वक़्तु लंदन जे अदबी कचहरियुनि में ॻाल्हाई वेंदी हुई। मुंहिंजो ख़्यालु आहे त उहे ॻाल्हियूं सही न आहिनि। हक़ीक़त उहा आहे त वर्ड्सवर्थ खे अहिड़ी ॿोलीअ जी ज़रूरत रुॻो हिन करे पई जो शाइरीअ जो उहो नज़रियो जंहिंजो हू मुबलिग हो तंहिंजी तक़ाज़ा ई उहा हुई त ॿोली सलीस ऐं आम फहम लिखणु घुरिजे। शाइरी वर्ड्सवर्थ जे ख़्याल में गरम जज़्बात ऐं अहसासात जी उहा उथल या पर्ट आहे जेका उथली पवण ऐं पर्टजण लाइ मजबूर हुजे। अहिड़ी शाइरीअ जा मुहरिक तेज़ अहसासात ऐं गरम जज़्बात हूंदा आहिनि जंहिं सां गहरो ऐं ऊन्हो मुशाहिदो बि शामिल रहंदो आहे। जॾहिं जज़्बनि ऐं अहसासनि खे तहरीक ईंदो आहे तॾहिं उहे पंहिंजो पाण ऐं फितरी तरीक़े सां इज़हार में ज़ुबान जी सलीक़ी मंदीअ या हुनरमंदीअ या फ़न खे घटि दख़ल हूंदो आहे। पाण अहिड़ी बणायल ऐं सुधारियल ज़ुबान अहिड़ी इज़हार जे रस्ते में रोक साबित थी पवंदी आहे। उहो ई सबबु आहे जो वर्ड्सवर्थ वटि नज़म ऐं नसर जी ज़ुबान में को बुनियादी फ़र्क़ु न आहे। वर्ड्सवर्थ वटि अहिड़ी शाइरीअ जो मक़सदु आहे रिझाइण ऐं परचाइण, ओरिण ऐं दिलि ठाहिण। उन करे हिन जी नज़र में शाइर हिकु अहिड़ो फ़िलसोफ़ ऐं मुबलिग आहे जंहिंजो कमु आहे माण्हुनि जे रूह खे राहत पहुचाइण। एतिरी केई पुॼाणा ऐं भायां थो त उन ई ॻाल्हि ते वधीक लिखणो न पवंदो त वर्ड्सवर्थ तनवीर खे छा ॾिनो आहे या ॾेई सघियो आहे। तनवीर जी नेचुरल शाइरीअ जे बाब में जेके 4 ॻाल्हियूं मथे लिखियूं अथमि उन्हनि में हिते हिन ॻाल्हि जो इज़ाफ़ो करिणो आहे त तनवीर बि वर्ड्सवर्थ जियां पंहिंजी ॿोलीअ ऐं पंहिंजी शाइरीअ जो प्रचारक या मुबलिग आहे। उहो ई सबबु आहे जो हिन सुरीला गीत जे महाग जो सिंधीअ में तर्जुमो कयो आहे। तनवीर पंहिंजे ॿोलीअ जो प्रचार हिन तरह थो करे, महटे साफ़ कई तनवीर ॿोलीअ तां सभु धारी कट। वधीक हिन जाइ ते हेतिरो लिखण बि ज़रूरी थो ॼाणिजे त तनवीर ऐं वर्ड्सवर्थ जे बाब में 2 ॻाल्हियूं अहिड़ियूं बि आहिनि जंहिंजे करे हू हिक ॿिए खां घणो परे आहिनि। नंबर 1, तनवीर ऐं वर्ड्सवर्थ ॿई पंहिंजे पंहिंजे रस्ते ते हलंदे हिकु ख़ासि मंज़िल वटां रस्तो मटे ॿई ॿिए चारे ते हलण लॻा आहिनि। तनवीर अॻु में रिवायती गज़ल लिखंदो हो, पोइ छॾे ॾिनई, ऐं वर्ड्सवर्थ अॻु में कोलरिज जे नज़रियात जो हामी हो, पर ॿिन्हिनि जे फेरे जा सबब हिकु जहिड़ा न आहिनि। तनवीर खे इहा तब्दीली पोइ ते वठी वई ऐं वर्ड्सवर्थ खे अॻिते वठी आई। तनवीर सिंधी क्लासिक पढ़ाइण जो क़ाइल थी पियो ऐं वर्ड्सवर्थ हिकु नओं तजुर्बो शुरू कयो। तनवीर जे लाइ अहिड़ी तब्दीलीअ जो सबबु हीअ आहे। सिंधी पढ़ाइण याने सैदना भिटाईअ जो शहर 100 सालनि पुॼाणा बि पंहिंजी अज़मत क़ाइमु रखी सघियो हो ऐं जिदत जी पूरी सलाहियत उन जो मटु पैदा करे न सघी हुई। उन करे तनवीर भिटाईअ खे ज़ुबान जे ख़्याल खां मिसाल बणाए थिए सघियो। पर वर्ड्सवर्थ जी हालति में उहा तब्दीली अहिड़ी हुई जो खेसि पंहिंजो रस्तो ई जुदा ठाहिणो पियो, छो त हिन जे अॻियां संदसि नज़रियात ऐं ॿोलीअ जो को नमूनो कोन हो। तनवीर खे त ख़ुदि वर्ड्सवर्थ जे दलीलनि बि मदद ॾिनी आहे। नंबर 2, ॿिन्हिनि जे विच में इख़्तिलाफ़ जी ॿी ॻाल्हि आहे सूफ़ियाणो या इरफ़ानी मुशाहिदो। वर्ड्सवर्थ वटि जेको रुमानवी आहे सो यकीनन इरफ़ानी आहे, पर तनवीर वटि जेको रुमानवी आहे सो ई हक़ीक़ी आहे। उन करे तनवीर ऐनियत जो क़ाइल आहे। हू हिन ज़िंदगीअ में हिन दुनिया खे हिकु हक़ीक़त तस्लीम थो करे ऐं उन करे हिन वटि सूफ़ियाणो मुशाहिदो का हक़ीक़त नथो रखे। अजीब ॻाल्हि आहे जो सभई वॾा रुमानवी शाइर पंहिंजे औज वारे दौर में इरफ़ानी ऐं सूफ़ी थी पिया आहिनि, पर चई नथो सघिजे त तनवीर अॻिते हली छा थींदो। इरफ़ानी शाइरनि वटि जॾहिं कख जे हेठां लख अवेयरनेस ऑफ स्पिरिचुअल सिग्निफिकेंस
इन कॉमन ऑब्जेक्ट्स जो नारो थो लॻे तॾहिं मालूम ईअं पियो थिए ॼण कख का शइ न आहे, उहो लख आहे ऐं जंहिं पाण खे कख में ज़ाहिर कयो आहे। अहिड़ीअ रीति हर शइ जा ॿ रूप थियो पवनि, हिकु हक़ीक़ी ऐं ॿियो बातिनी या ज़ाहिरी। हीअ ॻाल्हि घणो करे रुमानवियत जी बि हिकु ख़ुसूसियत थी रही आहे। सो हिन तरह जो रुमानवी शाइर पंहिंजे ग़म ऐं ऊंदहि जे ओज वारे टाणे में जज़्बात खे रुगो तख़युल ऐं तसवर मां बयानु कंदा आहिनि ऐं हिन ज़िंदगीअ जे ज़ाहिरी ऐं ख़ारिजी हक़ीक़तुनि मां। हिन क़िस्म जी तनक़ीद रुमानवी शाइरनि ते आम तौर ते थींदी रही आहे। वर्ड्सवर्थ हिन ज़िंदगीअ जे पोयां हिकु ॿी ज़िंदगी बि ॾिसी रहियो आहे। हुन करे हर रूप में हू ॿी ज़िंदगी बि ॾिसी रहियो आहे। उन करे हर रूप में हू का न का हक़ीक़त ॻोल्हे रहियो आहे जा ज़ाहिरियत खां जुदा आहे। उन करे हिन खे अवां में किताब था ॾिसण में अचनि ऐं पथरनि में ख़ुतबा था ॿुधण में अचनि। तनवीर वटि ज़िंदगी उहा आहे जा ज़ाहिर आहे। ज़िंदगी पंहिंजो पाण में ई अज़ली बि आहे त अबदी बि आहे। जो ज़ाहिर आहे सो ई हक़ आहे, सच आहे। उन करे तनवीर जो आर्ट वारो नज़रियो बि हक़ीक़त पसंदाना आहे। तनवीर वटि ज़िंदगीअ जे किताब जी माना हिकिड़ी आहे, ॿ न आहिनि। सो हिन तरह जो हिन जो कख बि लख जो मटु आहे। उन करे तनवीर कख जो कुझु बि ज़ाहिरी ऐं आम आहे जो प्रचारक आहे ऐं वर्ड्सवर्थ लख जो ॻुझ आहे ऐं अंदरि आहे। तनवीर इजो हीअं थो लिखे, हीअ हयाती तुंहिंजी जाती अॻिते सभु कुझु छाया हो, माया अचणी वञणी नचणी पोइ बि माया माया ओ। तनवीर जो हिकु पूरो नज़म जो शेर जे सिफ़े 79 ते लिखियलु आहे। हिन ॻाल्हि खे साबित करण लाइ काफ़ी आहे त तनवीर ज़िंदगीअ खे हिकु हक़ीक़त थो सम्झे। चवे थो, सिक हक़ीक़त सूम हक़ीक़त अॻिते कुझु बि हुजे। तलाश ऐं जुस्तजूअ जा तनवीर वटि लभे सा वर्ड्सवर्थ वटि कान्हे। हिन खे पंहिंजे बिस्तरे ते सुते ई हक़ीक़त जो इल्हाम थियो वञे, पर तनवीर ऐसिप वारी रुठल छोकिरीअ या सच खे हिन ख़ारिजी दुनिया जो ई हिकु किरदारु सम्झो आहे ऐं उन करे उहो हिन किरदार खे अवामी ज़िंदगीअ जे तकलीफ़ुनि ऐं समाजी ज़िंदगीअ जे तलख़ियुनि में ॻोल्हणु निकितो आहे। तनवीर थो लिखे जे पंहिंजे ॾकंदड़ ॾीए जे विसामण खां अॻु में उन जे लाट मां के थोरा ॾीआ ॿारे सघियुसि त मुंहिंजो जीअण सजायो थियो, रॻूं थियूं रबाब जो मुहाल। तनवीर जे शहर जो मक़सदु उन करे विंदुर ऐं विरूह सां गॾु हक़ ऐं सच जी तलाश बि आहे। तनवीर ज़िंदगीअ खे ॾकंदड़ ॾीओ सॼो आहे। इंसान खे ज़िंदगीअ जो ॾीओ हिन जे ख़्याल में तूफ़ाननि सां टकराइजी रहियो आहे ऐं पाण मां जहिड़ा ॿिया ॾीआ ॿारण जे लाइ उदम करे रहियो आहे। तनवीर जो ही नज़रियो जो संदसि नज़रिया हयात आहे, तंहिंखे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। तनवीर जी ज़िंदगी समाजी ख़िदमतुनि ऐं अवामी कमनि में सर्फ़ थी रही आहे ऐं उहो ई नतीजो आहे हिन जे ज़िंदगीअ जे नज़रिए जो। तनवीर वर्ड्सवर्थ जे बाब में संदसि ज़िंदगीअ जा के वाक़िया अहिड़ा बि आहिनि जे ॿिन्हिनि लाइ हिकु जहिड़ा आहिनि। वर्ड्सवर्थ जी ज़िंदगीअ जो हिकु अहम वाक़ियो आहे फ्रांस जो इनक़िलाब। हू साहिबु पंहिंजे ज़िंदगीअ जे हिकु दौर में इंग्लैंड जे सियासी ऐं समाजी हालतुनि खां मायूस थी वियो। उन करे हिन पंहिंजो सियासी काबो वञी फ्रांस में ठाहियो। फ्रांस सां हिन जी जज़्बाती ज़िंदगीअ जो वास्तो बि रहियो आहे। फ्रांस खां ई यार ॾाढो ख़ुशि हो, पर इनक़िलाब जी खूनी कारवायुनि ऐं उमीद जे ख़िलाफ़ नतीजनि खेसि वापसि इंग्लैंड मोटण ते मजबूर कयो। अलबत् फ्रांस सां हिन जा जज़्बात वाबस्ता रहंदा आया। वरी उन ई ज़माने में इंग्लैंड फ्रांस सां जंग जो ऐलान कयो। हिकु तरफ़ हिन जो रूहानी काबो इंग्लैंड हो त ॿिए तरफ़ हिन जो सियासी काबो फ्रांस हो। मुड़ुसु भटुकर थी पियो। अहिड़ीअ तरह हू यार नाउमीदीअ जो शिकार थी वियो। संदसि हिकु ॿांह फ्रांसीसी यार ब्योपाए जे हथ में हुई त ॿी कोलरिज जे हथ में। मुक़ाबिलो न करे सघियो त ज़िंदगीअ जे ख़ारिजी हक़ीक़तुनि खां नाउमीद थी पियो। अहिड़ीअ तरह इरफ़ानी ऐं वजदानी हक़ीक़तुनि ॾांहुं रुख़ रखियाईं। तनवीर जे ज़िंदगीअ में बि जे चंद वाक़ियात निहायती अहमियत वारा आहिनि, उन्हनि मां हिकु आहे हिंदुस्तान जो विरहाङो। जहिड़ी तरह वर्ड्सवर्थ सियासी मामलात जे बारे में बि
जज़्बाती हो, तहिड़ी तरह तनवीर बि सियासी मामलात खे पंहिंजे ज़ाती जज़्बात खां जुदा करे न सघियो आहे। हिंदुस्तान जो विरहाङो हिकु सियासी इनक़िलाब हो ऐं असां मां हर माण्हू पंहिंजे पंहिंजे हालार हिन सियासी इनक़िलाब सां ठाह करण जी कोशिशि कई आहे। उन ई हूंदे बि जो हिन इनक़िलाब खे ॻाढ़ो इनक़िलाब चयो वियो आहे, असां हिन खे ज़रूरी ऐं अणटर सॼो ऐं सम्झो आहे। तनवीर बि अहिड़ी कोशिशि कई हूंदी, पर मालूम ईअं थो थिए त हिकु शाइर ऐं हिकु सियासतदान में को बुनियादी फ़र्क़ु आहे। शाइर जी दिलि साफ़ सदा हीरे खे कीअं लॻंदी कट ख़ुदि तनवीर चयो आहे, पर रुॻो एतिरो फ़र्क़ु न आहे। फ़र्क़ जी हिकु ॻाल्हि हीअ बि आहे त जेकी सोचींदो सो चवंदो, शाइर छा चवंदो ॿी ॻाल्हि आहे। उन करे कचीअ वईअ में ही छोकिरो शाइर खून जा छंडारा ॾिसी ख़ुशि न थी सघियो। चवे थो, रुओ रत जा दाग़ ॾिसी आहे रत कंहिं कंहिं जो ॿी ॻाल्हि। रत बहरहाल रत आहे, पोइ उहो कंहिंजो बि हुजे, इंसान धरतीअ ते खून वहाइण लाइ न आयो आहे। 15 सालनि जो तनवीर इनक़िलाब जे हिन दौर में हालतुनि सां ठाह करे न सघियो। ग़ैर यकीनी ऐं उॿारींदड़ हालतुनि में चयल शहर यकीनन रुमानवी हूंदो आहे। उन करे तनवीर बि वर्ड्सवर्थ जियां बुनियादी तौर ते रुमानवी आहे। तनवीर ऐं वर्ड्सवर्थ जे हालतुनि में हिकु ॻाल्हि हीअ बि आहे त ॿिन्ही शाइरनि पंहिंजे पंहिंजे शान पटांदड़ मुहबत कई आहे ऐं उन जी कैफ़ियत खे नज़मनि में लिखियो आहे। वर्ड्सवर्थ जे हालतुनि में संदसि इश्क जा दास्तान अवाम ताईं पहुची चुका आहिनि। बाक़ी तनवीर जी हालत में हिकु सिंधी ज़हन राह जी रुकावट बणियो बीठो आहे। मूं जॾहिं खेसि ॿुधायो त संदसि शहर में कारियुनि अखियुनि जे बजाए नीरियुनि अखियुनि जो ज़िक्र कुझु माना ख़िज़ आहे ऐं हीअ बि त रॻूं थियूं रबाब जो अवाइली शहर तोड़े जो गीतनि में आहे, इश्क जी वारदात खां वांदो न आहे। तॾहिं मुड़ुसु शर्माइजी वियो। तनवीर इश्क करे पूरो कयो आहे, पर हिन जी शाइराणी तबियत जे करे मालूम ईअं थो थिए ॼण हिन अञा हाणे ई क़दम रखियो आहे। बहरहाल तनवीर जी सॼी शाइरीअ में न सही, कंहिं तरह सां अवाइली शाइरीअ में इश्क अखियुनि सां ॾिसी थो सघिजे। मां तनवीर जे सवाने हयात लिखण वारे खे ॿुधाए थो छॾियां त संदसि कमु ॾाढो कठिन आहे। ख़ैर, हिन ॻाल्हि लिखण मां मुंहिंजो मतिलबु एतिरो आहे त तनवीर खे वर्ड्सवर्थ जियां रुमानवी बणिजण लाइ हिकिड़ो सबबु उहो बि आहे। मथी ॻाल्हि जंहिंखे तनवीर जी शाइरीअ में वॾी अहमियत हासिलु आहे, सा आहे सिंध जो सोज़। हिंदुस्तान जे विरहाङे खां पोइ तनवीर जे जज़्बात वञी सिंध में देरो दमायो हो। विरहाङे खां पोइ सिंध तनवीर जी आख़िरी उमेद हुई। हू सिंध खे कपलिंग ऐं वाल्ट विटमन जियां ॻाइण लाइ तयारु थी रहियो हो। हू सिंध खे पंहिंजो नज़रियो या सिंध सनम बणाए रहियो हो। अहिड़े वक़्त में हिकु ॿिए इनक़िलाब जो असरु तनवीर ऐं तनवीर जे ॿियनि साथियुनि ते ही पियो जो हू सिंध खे पंहिंजे सीने तां मेसारे न सघिया, छो त सिंध संदनि सपननि में जनम वठी चुकी हुई। अहिड़ी हालत में सिंध हिननि शाइरनि जे अॻियां हिकु परीअ जे रूह जियां उभरी आई ऐं हिननि सिंध जे तसवुराती वजूद खे ऐनी वजूद जियां पंहिंजे अॻियां बीठे ॾिठो। शाइरीअ जी दुनिया में हिन कैफ़ियत खे तसवुराती या रुमानवी कैफ़ियत चइबो आहे। अहिड़ी तरह सिंध जे गीतनि ॻाइण सां तनवीर रुमानवी शाइर आहे। अजीब इतफ़ाक़ आहे जो जन हालतुनि खां मुतासिर थी वर्ड्सवर्थ नाउमीद ऐं मायूस थी वियो, उन्हनि हालतुनि खां मुतासिर थी तनवीर पुर उमीद ऐं सिपाही थी पियो। असां मां जंहिंखे बि तनवीर जी ज़ाती ज़िंदगीअ सां दिलचस्पी हुजे सो नोट करे त तनवीर जे अंदर में हिन कैफ़ियत जो सबबु उहो आहे त हू इंसान जे मुस्तक़बिल खां नाउमीद हुअण जे बजाए पुरुमीद आहे। तंहिं करे जेकॾहिं वर्ड्सवर्थ माथिरियुनि, जबलनि, फसलनि, ढंढुनि ऐं ॿनियुनि जो शाइर आहे त तनवीर सिंध जो, सिंधूअ जो, सिंध जे माण्हुनि जो ऐं सिंधी माण्हुनि जे शान जो शाइर आहे। फ़र्क़ु रुॻो एतिरो आहे त जा ॻाल्हि वर्ड्सवर्थ जे तसवुर में आहे, सा साॻी ॻाल्हि तनवीर जे मन में आहे। नोट, वर्ड्सवर्थ जी रूहानियत ॾे माइल थियण जो हिकु सबबु ईसाईयत जो फ़लसफ़ो बि आहे। हेतिरे कई पुॼाणा हाणे आउं तनवीर ऐं हिन ढंढ जे शाइर लेक पोयट जे तहरीरुनि मां मिसाल ॾींदो वेंदुसि। मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे त सिंध खां ॿाहिरि वारनि शाइरनि मां तनवीर खे वर्ड्सवर्थ घणी में घणो मुतासिर कयो आहे। ख़ुसूसन छपियल शहर सां घणो थो मिले अचेसि। मिसाल तौरु, अॼु सारो जग दिलि खे वणे थो, मन छेलनि जियां छाल हणे थो, दिलि दुखड़नि जा ॾींहं विसारिया, रॻूं थियूं रबाब सिफ़ो ॾह।
हिकिड़ो बंदि हीअ आहे, लकी पोयम्स में वर्ड्स वर्थ जो हिकिड़ो बंदि आहे, यू कैन सी अपॉन एट प्ले एंड हेयर अपॉन द ग्रीन बट स्वीट फेस ऑफ लूसी ग्रे कैन नेवर मोर बी सीन। तनवीर वटि छेलनि जो छाल हणणु ऐं वर्ड्स वटि सहे जो गाह मथां टपणु मिलाए पढ़िजे। तनवीर जे ख़्याल जे जोश ऐं बयान जे बाहि जे बाब में वर्ड्सवर्थ खां बि अॻु भरो आहे। तनवीर दिलि जो शाइरु आहे, जज़्बात जो शाइरु आहे ऐं वर्ड्सवर्थ निज़ारे जो, मुशाहिदे ऐं पसण जो शाइरु आहे। हक़ीक़त में हिकु रुमानवी शाइर खे पसण खां वधीक फटकणु घुरिजे, पर वर्ड्सवर्थ दिलि जी कैफ़ियत खे रूहानियत ॾांहुं मोड़े छॾियो आहे। उन करे हिन जे तर्ज़ में ठापुर ऐं थधाण पधरी आहे। पहाड़नि जे परीअ में तनवीर जूं चंद सिटूं अहिड़ियूं आहिनि जो हू वञी शेले सां लॻो आहे। चवे थो, ही बि ॼाणा थो त थींदुसि जल्द ई तोखां मां दूर, पर हिननि ॾींहंनि जे यादुनि जो खणी वेंदुसि सुरूर, जन ॾिनी आहे ख़ुशी या चंद यादुनि जे कड़ियुनि खे हर को माण्हू ख़ुदि जड़े, पाण ई ज़ंजीर ठाहे क़ैद तो ख़ुदि के करे, उमिरि ॼण आ मारी। वर्ड्सवर्थ पंहिंजे अहसासात जे इज़हार जे बाब में हिकु तरह ऊन्हो आहे त ॿिए तरफ़ साफ़ आहे। हू पंहिंजे ख़ौफ़ जो तासिर हीअं थो ॾिए, I heard among the solitary hills, low breathing coming after me and sound of undistinguishable motions stay, almost silent at the leaf the trod पेरीलोड। जेसी ताईं पसण वारी शाइरीअ जो तालुक़ु आहे, ही सिटूं मिसाली सिटूं आहिनि, पर जेसी ताईं परझण ऐं पजरण जो सवाल आहे, तनवीर जूं हेठि लिखियल सिटूं मिसाली आहिनि। हूंदा आहिनि कारियुनि रातियुनि जा, छाया आहिनि दुखड़ा मन में, चमको ॾेई ऐं गुम थी वेई आहे, टांडाणे जा आस उन्हनि में। मोट त थिए को सुबुह सवेरो, या नूर जा किरणा टांडनि वांगुरु मुंहिंजे साह में सुरंदा ईंदा, तोखां सवाइ किरणा कंडनि जा मुंहिंजे हियां में हुरंदा रहंदा, दिलि में दुखड़नि जो थियो देरो। ज़ाहिर आहे पसण ऐं पजरण में फ़र्क़ु आहे। पसण में पंहिंजी ज़ात ग़ैर जानिबदार बि रही थी सघे, पर पजरण में खपे थी पंहिंजे ज़ात जा पजरी अज़ीम सबलीम उहो शहर आहे जंहिंमें ॼर हुजे जेका पजराए। तनवीर ऐं वर्ड्सवर्थ जे बाब में मां बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि लिखंदुसि। वर्ड्सवर्थ हिकिड़े दौर में नाउमीदीअ बल्कि फरारियत जो शिकार थी वियो हो। बर्नार्ड ग्रोम साहब प्रेलियोड जो महाग लिखंदे लिखे थो, Forsaken by the land of his birth and hardly able to contemplate the hope of his political hope, the poet almost abandoned himself into despair. अॻिते पर साॻिए सिफ़े ते बर्नार्ड ग्रोम लिखे थो, on the revolution in France he had staked for human nature, and the destruction of these hope plunged him into moral skepticism. Prelude, introduction, page 13। वर्ड्सवर्थ पंहिंजी हिन फरारियत जो इज़हार पंहिंजनि ई लफ़्ज़नि में बि कयो आहे। पेरीलोड जे 11 दास्तान जूं आख़िरी सिटरूं शायद आहिनि त वर्ड्सवर्थ हिकु दफ़ो नाउमीद थी चुको हो। हालतूं त वर्ड्सवर्थ ऐं तनवीर सां साॻियूं लाॻू रहियूं आहिनि, पर मूं वटि उन ई ॻाल्हि जो को बि सबूत कोन्हे त तनवीर बि कॾहिं फरारियत जी राह अख़्तियार कई आहे। बेशक तनवीर जी जिदोजहद वारे दौर में केलामा ख़ामोशीअ जा बि आया आहिनि। मुंहं जे दड़े ॾांहुं वारी नज़र जूं आख़िरी सिटूं मुंहिंजे सोच में ॻच वक़्तु रहियूं आहिनि, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त हिननि सिटुनि में आहोज़ारीअ में मातम वारो तासिर आहे ऐं न नाउमीदीअ जो। मूं जॾहिं हिननि सिटुनि जे सिलसिले में तनवीर सां ॻाल्हायो, तॾहिं हिकु साफ़ को माण्हूअ जियां चवणु लॻो,
उहो दौरु असां लाइ ॾाढो ॾुखियो दौरु हो। सिंध जे आजिबे जी का बि उमेद नज़र न ते आई। सिंधी ज़ुबान जे ख़िलाफ़ रोज़ाना नित नवां मनसूबा सिटिया ते विया। उन्हनि ॻाल्हियुनि हणी असांजी कमर टोड़े विधी हुई, पर असांजा हौसला कमु करे रहिया हुआ। असां मसलियत सम्झी पंहिंजे जिदोजहद जो रुख फेरियो, पर असां पंहिंजो कमु बंदि कॾहिं बि न कयो। हिन गुफ़्तगू खां पोइ तनवीर उन वक़्त जे मुताले जे तसलसुल में मूंखे शमशीर जी लाट मां हमसफ़र वारो नज़म पढ़ण जो मशवरो ॾिनो। जॾहिं मूं ॿुधायोमांसि त मूं वटि लाट जी कापी आहे ई कान, तॾहिं पाण उथियो ऐं घरां अंदरां वञी उन जी कापी खणी आयो। हमसफ़र वारो सॼो नज़म पाण पढ़ी ॿुधायई ऐं मां संदसि चहिरे जो मुआइनो कंदो रहियुसि। चवणु लॻो, शमशीर हीअ नज़म असांखे ख़िताब कंदे लिखी आहे ऐं वक़्त जे हालात जो जेको नक्शो ॾिनो अथसि सो 16 आना सही आहे। असां हिन जे चुपचाप वारे मशवरे ते कुझु वक़्तु अमल कयो आहे। हीअ लफ़्ज़ एतिरा साफ़ आहिनि जो उन्हनि ते तबसरो गैर ज़रूरी आहे। पाण तनवीर जे पुर उमीद हुअण जा के दलील ॾेई था सघजनि। मुअण जे दड़े खां हिकदमि पोइ ई नओं दस्तूर लिखियो अथसि। हीअं थो लिखे, असां त हक़ जी ॻोल्हा कई ज़माने में, मिलियो असांखे जे बदिले में दार कुझु त मिलियो, या अञा बि ही सिटूं पढ़जनि, मिलियो न सुबुह जे तनवीर, मिलियो न सुबुह जे तनवीर, ॼाण जो थो मिले वियो थी घटिजी, फिज़ा तां गुबार कुझु त मिलियो।